अस्सलाम वालेकुम हाज़रीन नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी एपिसोड तां ॾिठी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों अॼु वॾी अपडेट दुलाब जे बारे में। जी हाँ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हाणे दुलाब जा जेका बि एपिसोड अॻिते अचण वारा उन्हनि जी वॾी अपडेट्स आहिनि नंढड़े वीडियो में, इनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची सघे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दुलाब ड्रामे जा जेका हाणे एपिसोड ईंदा इन्हनि में हिकिड़ी शइ तव्हां ज़रूरु नोट कजो, जंहिंमें यानी अली खान आहे या मुराद आहे ऐं होॾो सोडल, इहे ॿ ग्रुप अलॻि थी वेंदा। जी हाँ दोस्तों, जेको मुराद पंहिंजे सोटनि खां ॻाल्हि लिकाई आहे कूंज वारी ऐं जेका हुन वटि पनाह हुन वरिती आहे, हुन कंहिंखे बि न ॿुधायो, आख़िर ताईं न ॿुधाईंदो। जॾहिं ॻाल्हि इहा ज़ाहिर थींदी मुराद ऐं सोडल वारनि जे विच में वॾा इख़्तिलाफ़ शुरू थी वेंदा। होॾो मंसूर खान बि इन्हनि खां इख़्तिलाफ़ कंदो, इहो सोचींदो मूं मुराद सां केॾो साथ ॾिनो, मुराद वारनि मूंखां इहा ॻाल्हि छो लिकाई। मुराद चवंदो मूंखे ख़बर न हुई, मुंहिंजे सौट इहो कमु कयो आहे। मुराद अॻे सोडल ते कावड़ियाल आहे, वरी हिननि जी कावड़ियुनि जे मथां वधी वेंदी। शाहनवाज़ खान ते जेको इन शइ जी टेंशन आहे त मंसूर खान खे हाणे ई मौक़ो आहे मारायां, कहिड़े बि तरीक़े सां मंसूर खान ककर वारनि जे हथां या राज़न वारनि जे हथां मारियो वञे त हाणे कमु थी सघे थो। बाद में इहो मौक़ो वियो त इहो कमु न थींदो, लेकिन इहा ख़्वाहिश पूरी न थींदी।